नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डेरकी में ख़बर ॾींदा हलूं त डेरकी भरिसां ॻोठ सूबेदार शहर में पसंद जो परणो कंदड़ जोड़ो नारी मारिया शर ऐं सलीम शर जी रेती पुलिस ऐं मारवी जी अॻवाणी मुड़ुस मंगणो तड़ ऐं माई हूरां ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो। नारी कुछ ॾींहं अॻु पंहिंजे मुड़ुस मखणो तड़ खां तलाक वठी बाद घोटकी जी अदालत में ॻोठ सूबेदार शर वासी नौजवान सलीम शर सां पसंद जो परणो करे छॾियो हो, जंहिं बाद नारी मारिया जा वारिस ऐं नारी जो अॻूणो मुड़ुस मंगणो तड़ जान जा वेरी बणिजी विया आहिनि। होॾां नारी मारवी ऐं संदुस प्रेमी मुड़ुस सलीम शर ॻोठ सूबेदार शर में दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण लॻा आहिनि। सलीम आहे मुंहिंजो। असां जेको आहे 4-5 महीना अॻु में असां शादी कई हुईसीं राज़ ख़ुशी सां, छो जो हाणे असांखे ॾाढो तंग कयो वेंदो आहे। असां जेको आहे दड़नि में रहंदा पिया आहियूं। असां जेको आहे असां इंसाफ़ थियो वञे। असां ख़ुदकशी करणु चाहियूं त एॾो मजबूर असांखे कयो वियो आहे। भूरा शिराणी ऐं मखणे तड़ इहो मारवी जो जेको आहे त अॻ में उहो मुड़ुस तलाक ॾेई वियोसि, उहो आहे हूरा शिराणी जेका आहे उहा हिन जी माउ आहे। तस्वी घोटी सां मारवी नालो आहे, असांखे धमकी ॾेई रहियो आहे त असांखे चवे थो त तव्हां अॻवा करियो सलीम शर मुनीर शर अफ़ज़ल शर। असांखे अॻवा काई बि न कयो, असां पाण राय ख़ुशी शादी कई। असां दड़नि में ज़िंदगी गुज़ारियूं था, असां ज़िंदगी हराम थी रही आहे। असां ख़ुदकशी करणु चाहियूं था। असांखे हूरा मुंहिंजी माउ आहे, मखणो तड़ मुड़ुस जेको आहे तंग करनि था। असांखे तौफ़ीक़ मिली वञे त तौफ़ीक़ वठूं था, एसपी खां जज खां तौफ़ीक़ वठूं था। असांखे तौफ़ीक़ मिली वञे। असां ज़िंदगी हराम थी रही आहे। असां पंहिंजी पसंदि सां शादी कई आहे। असांजी न काई ॾाढाई आहे न काई कुझु। असां ख़ुशि आहियूं सलीम सां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।